तॾहिं ठरे हा जॾहिं हाशिम खे बि मारे वेठो हा। हिक ई वक़्तु सरदार शाह ज़मान जूं ॿई बाहूं कटिजी वञनि हा। मज़ो त पोइ अचे हाशिमो। हाशिम के जिंदा छड़े तो वॾी ग़लती कई आहे शमू। किस्सो ही खत्म करे छॾिया। मूं त ॿिन्ही जूं ख़बरूं खोटे छॾियूं रहियसि, पर सूबेदार साहब हाशिम खे बचाए वरितो। सूबेदार तो हाशिम के बचाए असां सां गद्दारी कई ऐं असां वटि गद्दारीअ जो अंजाम सिर्फ मौत आहे। मौत। सूबेदार मौत खे दावत छो ॾिनई? असां सां गद्दारी छो कई? लामारो ई हिकिड़ो खत्म। हाशिम को मुझो चाचे जो पुट कोने को जो हुन सां वंगार वहंदुसि। मूं हाशिम खे मारण बदिरां गिरफ़्तार उन करे कयो जीअं तव्हां कानूनी मसइलनि खां बची सघो। हो वरी कीअं? मूं केस जो रुख ई मटाइण पे चाहियो। जेकॾहिं रुख न मटाया हा त अव्हां जे घर मां 4 लाश निकिता। 4 लाश। पुलिस अव्हां खां आॾी पुछात करे हा न। जेकॾहिं कानून इहो ॾिसे हा त मरंदड़ 4 माण्हू अव्हां जा वंगारू हा त पोइ ॾोही तव्हां बणिजो हा। त पोइ हाणे केस कीअं ठाहियो? रैस हाणे केस अहिड़ो ठाहियो अथमि जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे। कहिड़ो केस ठाहियो अथई? हाणे केस पलांद जो न ठहंदो, हाणे केस धाड़े जो ठहंदो। धाड़े जो त हाशिम पंहिंजे साथियुनि समेत रईस दरिया खान खे अगवा करण जी कोशिश कई, पर पुलिस बर वक्त पहुची धाड़ेलनि सां दूबदू मुक़ाबलो कयो। 4 धाड़ेल पट्टी ते मारिजी विया, जॾहिं त हिकु धाड़ेल ज़िंदा गिरफ़्तार थियो। वो हिकु धाड़ेल बि मारिजी वञे हा न त मुंहिंजे हियांव ते झंडो पवे हा। ही साईं लामारो हिकिड़ो करी सां खत्म। रईस ये कानूनी ॻाल्हियूं आहिनि, ये अव्हां खे सम्झ में न ईंदियूं, पर ख़ैर मूंखे हाणे देरि पई थिए, मूंखे हाणे इजाज़त।